बोल। असां इन ॻाल्हि ते वीचार न कंदा आहियूं कि जेके बि कर्म थींदा आहिनि पहिरियों वीचारनि में ईंदा आहिनि। मन में सद्भाव आयो, सत्संग कयोसीं त सुठा वीचार ईंदा आहिनि। सुठा वीचार ईंदा आहिनि त जीअं 10 वीचार आया उन में हिकु वीचार कोई सुठो आयो उनखे ॿुधी पकड़े वठंदी आहे। जीअं ॿुधीअ पकड़े वरितो त पोइ वरी निश्चय करे वठंदी आहे। उनखे चइबो आहे निश्चयात्मिका बुद्धि। गीता में श्री कृष्ण था चवनि। संकल्प विकल्प हलंदा रहंदा आहिनि 24 घंटा असांजे अंदरि। इहे बंदि थी वञनि त समाधि लॻी वञे। पोइ जेको सुठो लॻंदो आहे कि सही आहे, दिलि गवाही ॾींदी आहे त असां उहो कर्म कंदा आहियूं। शुभ कर्म तयारु थी वियो, बिना कंहिं कामना इच्छा जे कयूं, श्री कृष्ण अर्पण थी वियो। इन ई तरह सां ग़लति वीचार ईंदा आहिनि। ग़लति संगत हूंदी आहे त खोटा वीचार उन मां बि कंहिंखे पकड़े वठंदा आहियूं त निषिद्ध पाप कर्म थी वेंदो आहे। कंहिंजी दिलि दुखाईंदा आहियूं, कंहिंजो बुरो कंदा आहियूं, कंहिंजी चुगली, कंहिंजी निंदा, कंहिंजो अहित कंदा आहियूं। हरे राम। ॾिसो भाई, मन अलॻि शइ आहे, बुद्धि अलॻि शइ आहे, चित्त अलॻि शइ आहे। चओ हरे राम। हृदय त वरी अलॻि ई आहे। अक्सर असां भेद न करे सघंदा आहियूं। इहे सूक्ष्म अंतःकरण चया विया आहिनि। अंतः यानी अंदरि, करण यानी औजार। ॿाहिरियों जा औजार ऐं अखियूं त नज़र थी अचनि, कन ॿुधनि था, पतो आहे हिननि जो शेप आहे, डिजाइन आहे, आकार प्रकार आहे। हिननि जा कहिड़ा आकार प्रकार आहिनि। चओ हरे राम। त इहे नज़र न ईंदा आहिनि पर हिननि जो वजूद हिननि ॿाहिरिनि इंद्रियनि खां वधीक आहे। अंदरि बुद्धि अगरि फ़ैसिलो कंदी त अखियूं ते ॾिसणु बंदि करे छॾींदा, हीअ शइ ग़लति आहे। भीतर बुद्धीअ फ़ैसिलो कयो त ज़िंदगी बदिलजी वेंदी आहे। चओ हरे राम। ॾिसो, मन में असांजा कई संकल्प विकल्प फुरना, जेके सिंधी भाषा में चइबो आहे, इहे कई वीचार पंहिंजो पाण ई हलंदा आहिनि। कई वीचार असां न करणु चाहींदा आहियूं, उहे बि हलंदा आहिनि। जन्मनि जन्मनि जो स्वभाव आहे। उन्हनि में कंहिंखे हिक खे पकड़े वठंदी आहे। केरु? बुद्धि। उहा बुद्धि आहे। चओ हरे राम। त इहो फ़र्क़ु आहे मन में ऐं बुद्धीअ में। मन में कई बार वीचार ईंदा आहिनि कि मां हिनखे जान सां मारे छॾियां, लेकिन बुद्धि चवंदी आहे ईअं संभव ई न आहे, तोखे ईअं करण ई न ॾींदमि। इन में तुंहिंजो ई अहित आहे। मरी वेंदे, फांसी लॻंदे, जेल मिलंदे, बदनामी थींदे, जीवन बर्बाद थींदे। अरे पोइ मन रुकी वेंदो आहे। हा, इहा ॻाल्हि ग़लति आहे। त मन अलॻि थियो न, बुद्धि अलॻि थी। चओ हरे राम। मज़े जी ॻाल्हि, चित्त केरु आहे? ओम सचिदानंद रूपाय विश्वोत्पत्याद हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयम नमः। संत अक्सर चवंदा आहिनि त उन सचिदानंद में पंहिंजे चित्त खे जोड़। चित्त कंहिंखे चइबो आहे? चित्त चवंदा आहिनि कि मन जी जेकी गहरी अवस्था हूंदी आहे, मन जी जेकी गहरी अवस्था हूंदी आहे। मन जी अलॻि अलॻि अवस्थाऊं हूंदियूं आहिनि, हा न। चंचल मन आहे, हिकिड़ो हूंदो आहे अवचेतन मन। चओ हरे राम। हरे कृष्ण। हिकिड़ो हूंदो आहे चेतन अवचेतन मन। त उन जी जेकी शुद्ध अवस्था थींदी आहे, चेतन अवस्था थींदी आहे, उनखे चइबो आहे चित्त। चओ हरे राम। मन जॾहिं गहराईअ सां कंहिं शइ खे पकड़ींदो आहे, पूरी तरह लीन थी वेंदो आहे, उहा अवस्था चिदाकार थी वेंदी आहे। त इहे अलॻि अलॻि औजार आहिनि भीतर जा। इन्हनि ते असांखे वधीक ध्यानु ॾियणो आहे। मन, चित्त, बुद्धि, इहे सभु अंदरां औजार मिलाए करे अंतःकरण ठहंदो आहे। उन हृदय में हरिय खे विहारबो आहे। श्री कृष्ण गोविंद।